एक सिंध जवा एक सकाफत जवा नारो सदा जिए सिंध जवा जिए सिंध जवा। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खेप्रो मां खबर ॾींदा खेप्रो जी मिठा कान कॉलोनी में सीनियर जर्नलिस्ट खेप्रो सथ पारां सजायल सकावती मेले जूं तकरीबूं 3 ॾींहं जारी रहियूं। आइडियल पब्लिक स्कूल खाई अनमोल पब्लिक स्कूल खेप्रो जे शागिर्दनि पारां इल्म पिरायो सिंध सवार जो सिरे हेठि शानदार टेबलो तकरीरूं गीत पेश कया। उन मौके ते नाले वारो उस्ताद एम जुमन कुंबर ऐं ॿिया मौजूद हुआ। जॾहिं त सकावती रांदि मल जे मुक़ाबलनि में मल पहलवाननि कुर्बान ओथी पोटो जान मोहम्मद मंगरियो नूर हसन पंजाबी फरहान चाचड़ हनीफ कास्केली गुणेसो भील बादल मरी गफूर चांडियो भागियो शहर ऐं ॿियनि हिक ॿिए खे पहिरियों ऐं पोयूं मलू मारे वाह वाह कराए छॾी। सकावती मेले में पीपी सिंध जे सीनियर नायब सदर सरफराज राजड़ महिमान ख़ासि तौर शिरकत कई। हिननि चयो त सिंधी तारीख़ तहज़ीब ॿोली सकाफ़त अज़ीम आइन अहिड़ा सकावती मेला लॻण खपनि जिन सां सिंधी सकावती शयुनि रांदियुनि खे हथी मिलंदी। मलाकड़े में सैयद जमाल शाह फकीर ईसा राजड़ बख्श अली दर्स बशीर कुंबर अली नवाज हिंगोरो ऐं ॿियनि मल पहलवाननि खे रोक इनाम ॾिनूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।